वगण मां खे ख़बर ॾींदा हलूं त वगण लॻ ॻोठ जाफराणी जे प्राइमरी स्कूल में रहंदड़ बरसात मुतासिन जी कंहिं बि सार न लधी है। घर तर हर शइ असां ख़तमु थी आहे। 15-16 ॾींहं असां को बि अहिड़ो माण्हू न आयो आहे जेको असांजी को मालिकी करे अचे। असां हिते दरपदर लॻा पिया आहियूं, घरनि खां ॿार बचा असांजे दरपदर सामान दामान हर शइ असां ख़तमु थी आहे। असां वटि का बि वसियत कोन्हे। मज़ूर माण्हू कॾहिं आहे कॾहिं न आहे, कॾहिं कीअं ॿुधे, असां वटि कुझु कोन्हे। असांखे कुझु नथो मिले। हे अॼु 10-20 ॾींहं असां हिते रहिया पिया। असांजा नंढड़ा बच्चा न दवा न खाइण कान, पीअण कान, ओछण को विझण कान, थां रधण पचाइण कान। असां काॾे वञूं? सरकार असांजी मदद करे। तक़रीबन हिते 15 ॾींहं असांखे जायूं असांजूं ड्रही पट पइजी वियूं आहिनि। कोई चूंडियल निमाईंदो कोन आयो आहे हाल हवाल वठण त बात आहे। कहिड़ी तकलीफ़ आहे, छा ॻाल्हि आहे? को बि चूंडियल निमाईंदो असांजे कोन आयो आहे त लड़ी त बाबा तव्हां सां तो कुझु को तकलीफ़ का को माण्हू को आयो वियो को बि न आयो आहे असांजे को लड़ी हिन टाइम ताईं चढ़ाया माण्हू अवसियत कान्हे तमामु। सुभाणे दवा का न का मुंहिंजी मालिकी ॿुधे बैटरी लॻल इन तक़रीबन इन जाफराणा जे स्कूल में आहियूं। कोई बि अहिड़ो चूंडियल निमाईंदो न असांजे सार संभालण आयो आहे, न वरी कंहिं हाल हवाले लधो आहे त जीआरा हो या मरिया हो। असांजूं जॻहूं तबाह थियूं, फसल तसल माल मता सॼो तबाह थियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।